जेको यानी ॿई धुरियूं मञनि पियूं, अमेरिका मञे पियो, ईरान बि मञे पियो त 19 तारीख़ ते जुमे जे ॾींहुं जेनेवा में MOU साइन थी वेंदो। पोइ हुन मां 60 ॾींहंनि ताईं ॿियूं ॻाल्हियूं हलंदियूं जंहिंमें यूरेनियम ऐं ॿिया मामलात आहिनि। हाणे इन विच में जॾहिं ॿई धुरियूं राज़ी थी वियूं आहिनि MOU लाइ त हीउ मशरूत कीअं थो ईरान करे सघे त अगरि मूंखे अधु एसेट्स न ॾिना, मुंहिंजा असां न ॾिना, तव्हां साईं तव्हां तइ करे चुका आहियो। सो जेको बि तइ थियणो आहे उहो तइ थी चुको आहे, सम्झां थो। हाणे मिड़ेई पोस्चरिंग थिए पई। अमेरिका बि चए पियो त अगरि ईरान न मञियो त असीं वरी भरपूर हमिलो कंदासीं। ट्रंप चए पियो, हू बि चए पियो ईरान बि त असांखे घटि में घटि हेतिरो ॾेई छॾियो। ॻाल्हि ॾिसो, दुनिया खे नॉर्मलाइज़ करिणो आहे। इहा ॻाल्हि मूं बि इतफ़ाक़ सां कई पे, हाणे हुननि खे सिंधी त कोन ईंदी हूंदी त उन्हनि पाण बि इहो सोचियो हूंदो त जेका जंग खां पहिरीं, जॾहिं जंग कहिड़ी तारीख़ ते फरवरी में शुरू थी, 27 फरवरी ते शुरू थी, दुनिया खे 26 फरवरी ते खणी वञिजे त स्ट्रेट ऑफ हॉर्मोज़ खुली वञे, तेल जी सप्लाई शुरू थी वञे, दुनिया नॉर्मलाइज़ थी वञे, असांजा वरी मामलात ईरान ऐं अमेरिका जा जिथे वञी पहुता। जंग मां कुझु हासिल न थियो। जंग मां ॿ शयूं, हिकिड़ो त ईरान खे जेको नुक़सानु थियो, उन्हनि जी लीडरशिप शहीद थी, लेकिन ईरान खे हुनजो फ़ाइदो इहो थियो त हू हिकिड़ी ताक़त तौरु उभरी आई। एसेट अगरि रिलीज़ कराए वञे थो त उहो बि, लेकिन उहो $10-20 बिलियन त पंहिंजी जाइ ते इम्पोर्टेंट आहे। सैंक्शन्स ख़तमु कराए थो, उहो हुनजे लाइ वरी हू हूंदी, लेकिन उहे सभु शयूं बाद में थींदियूं। ऐं नथो सम्झां त MOU साइन थियण महिल को पाबंदियूं हटी वेंदियूं या हीअ थींदो मामलात। लेकिन ईरान बहरहाल हिकिड़े रीजनल पावर तौरु उभरी आयो आहे। ॿियो ईरान लाइ जेको हुननि 39 ईयर्स 40 सालनि खां हिकिड़े मुल्क खे शैतान या अलाए छा छा चवंदा अमेरिका खे, अमेरिका जी मिथ टोड़े छॾियो, मुंहिंजो भरम टोड़े छॾियो। सो ईरान खे हिकिड़ी मतिलबु ईअं को हाणे पैसा केतिरा मिलनि था नथा मिलनि, ई त बाद जी ॻाल्हियूं आहिनि। ज़ाहिर आहे अगरि ईरान ते सैंक्शन्स ख़तमु थींदो त ईरान ख़ुशहाल थींदो, लेकिन पोइ ईरान लाइ ॿिया चैलेंजिस आहिनि, उन ते पोइ बाद में था अचूं। बेसिकली त ॻाल्हि इहा आहे त अञा बि उहो अंग्रेज़ी में चइबो आहे देयर इज़ अ स्लिप बिटवीन कप एंड लिप, त चांहि बि जेसि ताईं अंदरि नथी वञे, चपनि ताईं आहे, तेसि ताईं बि चांहि जेका आहे उहा हारजी सघे थी। त जुमे ते साइन थी वञे त पोइ पाण अञा तफ़सील सां ॻाल्हाए सघंदासीं। लेकिन आई होप की हाणे थिए पियो, छाकाणि सभिनी आजियां करे छॾी आहे। ऐं हुते अमेरिका में बि JD Vance ऐं हीअ सभु तयारी वठी वेठा आहिनि। पहिरीं चवनि पिया त इलेक्ट्रॉनिकली साइन थींदो, ईमेल जे ज़रिए, हाणे चवनि था रूबरू जेनेवा में वेंदा। ऐं दिलचस्प ॻाल्हि हिन में हिकिड़ी ॿियो, डील ब्रेकर जे तौर ते या मीडिएटर जे तौर ते पाकिस्तान पंहिंजो रोल प्ले कयो। हाणे लेकिन उहो जेको अमन MOU ई सही, अगरि मुआहिदो न बि चऊं हिनखे, उहो जेका दस्तख़ती तक़रीब आहे उनजो वेन्यू या हंधि पाकिस्तान न पियो थिए, त हिनखे इस्लामाबाद एकॉर्ड न चयो वेंदो हिस्ट्री में। लेकिन पाकिस्तान चए थो, शहबाज शरीफ़ साहब चवनि था त असीं मेज़बानी कंदासीं। जेनेवा में थींदो, स्विट्ज़रलैंड में ई थींदा इहे जेका तक़रीब आहे, पर असीं हुनजा होस्ट हूंदासीं, मेज़बान हूंदासीं। माना हुते जेका होटल जो चांहि ख़र्चु आहे उहो असीं खणंदासीं ऐं चवंदासीं बाबा असीं मेज़बान थी वियासीं। असीं पराए तॾे ते, जीअं असीं अक्सर पाकिस्तान जा मैचिस बि दुबई में कराईंदा आहियूं। पाकिस्तान में इशूज़ आहिनि, तंहिंजे करे होस्ट असीं हूंदा आहियूं, पर दुबई में वेन्यू जेको आहे उहो दुबई हूंदो आहे। ईअं ई हिते ईरान अमेरिका टकराउ जो MOU साइन थींदो जेनेवा में, लेकिन असीं ख़र्च पको खणंदासीं, माना असीं मेज़बान थींदासीं। असीं बि शहबाज शरीफ़ साहब ऐं फील्ड मार्शल साहब हुते वेठा हूंदा, त उहो हंधि पाकिस्तान न थी सघो। शायदि अमेरिकन खे पंधु घणो थो लॻे पाकिस्तान अचण में, या को लॉबिंग थी आहे पाकिस्तान हिन हवाले सां त भई वेन्यू पाकिस्तान न कयो, एतिरी अहमियत न ॾियो पाकिस्तान खे। लेकिन हाणे हुनजे ॾियण न ॾियण सां फ़र्क़ु न पवंदो। हीअ त हाणे दुनिया एक्टाइज़ कयो आहे त हिन में सॼी मीडिएशन सालसी पाकिस्तान कई आहे। सही पॉइंट आहे इज़राइल जो। ऐं छो थो चवां त जुमे ताईं बि ॾिसी अञा इज़राइल मुड़े न पियो मुड़े, छाकाणि त इज़राइली लीडरशिप खे इहो वारो ई न पियो खाए त हिन सॼी खाया पीआ कुझु न, ऐं माण्हू मारे छॾिया अथनि जाम, ऐं पंहिंजा बि मुआ अथनि। हाणे वरियो सरियो छा,
त हू चवनि था असीं लेबनान ते जारी रखंदासीं, लेबनान में हीअं थींदो त असीं हीअं करे वठंदासीं। हाणे ईरान लाइ हिकु टची पॉइंट आहे, इन लाइ हीअ जेको 2 महीननि खां ॻाल्हि छिकछिका हुई, ॻाल्हि यूरेनियम जो बि मसइलो न हो, ॻाल्हि इहा बि न हुई त असां अमेरिका ॾियण लाइ तयारु न आहे, मसइलो त इज़राइल खे पटो केरु विझे, नेतन्याहू खे पटो केरु विझे। पोइ ट्रंप जेतिरी बि पंहिंजी ज़ोर आज़माई कई आहे, पर अञा बि हुनजा जेके हार्ड लाइनर्स आहिनि, सख़्तु गिर मौक़ुफ़ रखंदड़ हुनजा वज़ीर आहिनि नेतन्याहू जा, उहे अञा बि हिन ॻाल्हि मां राज़ी न आहिनि। लेकिन बहरहाल इहो ख़ुदि हिकिड़े तरीक़े सां मिडल ईस्ट लाइ हिकिड़ो चङो शुगून आहे त अमेरिका ऐं इज़राइल जे विच में बि हिकिड़ी विछोटियूं पैदा थियनि पियूं। इहे अॼु भले केरु मूंसां एग्री न करे, चए न ईअं कोन थींदो, हीअ वक़्त सां गॾु इहे अञा शदीद थींदा इख़्तिलाफ़ात। ऐं अगरि वरी नेतन्याहू चूंडिजी अची वियो प्राइम मिनिस्टर, या अहिड़ो ई को सख़्तु गिर खटे अची वियो, छाकाणि त लेबनान ऐं हीअ जेका एक्सटेंज हाणे अमेरिका में जेका राय आम आहे न, उहो प्रो इज़राइल न रही आहे ओतिरी जेतिरी वॾी पहिरीं त सही इज़राइल लाइ ॻाल्हाइण नाउज़ुबिल्लाह को गुनाह थी वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु एंटी सेमिटिज़म ऐं फलान ऐं ढमकाइण पहिरीं त गुनाह तस्वर थी, ॾाढी सॉफ्ट लॉबिंग थींदी, ॾाढो सॉफ्ट नैरेटिव हर शइ, छाकाणि मज़लूम हुआ न, हुनखे हिटलर मारियो हिननि जे वॾनि खे, पर हाणे हुननि जॾहिं पाण 2.5-3 लख माण्हू मारे छॾिया आहिनि त उहो हुननि जो परसेप्शन ख़तमु थी वियो आहे। तंहिंजे करे हाणे कहिड़ो बि मौक़ुफ़ रखे इज़राइल, सिर्फ़ु इहो आहे त लेबनान में हिन 4 ॾींहंनि में को वॾो हादसो न करे विझे, जंहिंखां पोइ ईरान लाइ कुझु करणु मुश्किल थी पए। अदरवाइज़ उमेदु इहा ई आहे त जेका ॾिसो मंतक इहा ई हुई, लॉजिक इहा ई हुई त हीउ ठा थियणो आहे न, हिन मां हाणे ट्रंप खे कुझु बि न पियो वरे। 2 धुरियुनि में झेड़े में यासिर ठा तेसि ताईं न थींदो आहे, जेसि ताईं जेका ॾाढी धुर हूंदी आहे, जेको ताक़तवर धुर हूंदी आहे, उनखे ठा जो लाचार जेसि ताईं न थिए तेसि ताईं ॾाढी धुर जेका आहे, पोइ ॾाढी धुर ते के ॿी ॾाढी धुर जो दबाव अची वञे, पंहिंजो को अंदरूनी झगड़ो को बि सबबु हुजे। सो हिते बि इहो हो त ॾाढी धुर हुई अमेरिका खे लाचार हो त इहो ठा थिए, तंहिंजे करे मूं चयो पियो त लॉजिकली, छाकाणि त ट्रंप खे कुझु हिन में हासिलु न पियो थिए। सो इन करे बार बार मूं चयो पियो त मंतक चए थी त ठा थींदो, होपफुली जुमे त थी वेंदो। इज़राइल लेबनान ते बि कब्ज़ो कोन छॾींदो, गज़ा ते बि कोन छॾींदो। ही जेका हींअर डील थिए पई ऐं हिन खां पोइ बि जेको ईरान अमेरिका डील थिए पई, अगरि मिसाल ईरान सां मामलात इलाही बहितर बि थी विया अमेरिका जा, तॾहिं बि इज़राइल हाणे जिथे पंहिंजो चकुनि जो पइजी वियो आहे, उन मां ईअं सोलो हथ न कढंदो। हीअ वरी हिकिड़ी ॿी शइ बि थियणी आहे मिडल ईस्ट में, जेको नज़र अचे थी। ऐं को प्रोफेसर बदे कोई पेशन गोई न पियो कयां, बट ही शइ अरब वर्ल्ड खे, मिडल ईस्ट खे, जेको हींअर हिन महिल ताईं इहा सूरत हाल हुई त अमेरिका जे करे इज़राइल खे केर बि अखि खणी ॾिसण लाइ बि तयारु न हो। इजिप्ट ऐं जॉर्डन जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि, उहे बि मतिलबु सफ़ा, छाकाणि पैसा ॾिए थो अमेरिका इन ॻाल्हि जा त तूं इज़राइल सां न विढ़। ऐं अरब सॻोरनि जी बादशाहतनि में जमहूरियत जो ओनो नथो थिए अमेरिका बहादुर खे, या ह्यूमन राइट्स जो नथो थिए, इन करे जो हू इज़राइल न ॾिसनि। पर ही सॼी ही जेको ईरान अमेरिका मामले खां पोइ ही सॼी रीशेप थियणी आहे। सो जेका रीशेप थींदी, इज़राइल बि ईअं आसानी सां त हथु न कढंदो। सो इट्स गोइंग टू बी हिकिड़ी ॿी नई हिकिड़ी जंग चऊं, कॉन्फ्लिक्ट्स चऊं। ही मिडल ईस्ट जो कॉन्फ्लिक्ट इज़राइल जे जेसि ताईं पंहिंजो नक्शो ई फाइनल न कंदो त यार ही बसि हाणे हिन खां पोइ मुंहिंजो ग्रेटर इज़राइल ठाहिण जो को इरादो न आहे, तेसि ताईं ही मिडल ईस्ट क्राइसिस ख़तमु न थींदो। इहो सम्झण त ईरान अमेरिका ठा थी वियो त कोई मिडल ईस्ट क्राइसिस ख़तमु थी वेंदो, नो। सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे त अमेरिका जी मदद अगरि इज़राइल खे घटि थींदी त इज़राइल बि सोढ़ो थींदो।